जी तव्हां दशरथ रोयल साहब घणे में पढ़ो था? मैट्रिक में पढ़ा तो मिठी में हिन रायचंद राठौड़ गवर्नमेंट हाई स्कूल चेलार में हुअसि एसएसपी तरफा मुंहिंजी वरी पढ़ाई जो खर्च ॿियो सभु मिठी में आयो मुंहिंजो। हींअर मिठी में पढ़ां पियो नॉर्थ कॉलोनी में। अच्छा तव्हां मिठी में पढ़ो था? जी आओ। तव्हांजी दाख़िला किथे जी आहे? दाख़िला हिते जी आहे चेलार जे रायचंद राठौड़ गवर्नमेंट हाई स्कूल। अच्छा पोइ तव्हां मिठी कीअं विया? मिठी एसएसपी मीडिया वारनि खां ॿुधो त ई दशरथ रोयल आहे सुठो ॻाइणो आहे या सुठो ॻाए थो, इन करे मुंहिंजी पढ़ाई जो ख़र्च ॿियो सभु हुन चयो त आऊं भरंदुसि तूं मिठी में पढ़ अची। ऐं मिठी वियसि नॉर्थ कॉलोनी में हींअर ऐं पढ़ां पियो। अच्छा एसपी जो नालो कहिड़ो आहे साईं? अब्दुल्ला मेहर। अब्दुल्ला मेहर? जी हाँ। अब्दुल्ला मेहर त कोन्हे साईं? पोइ अब्दुल्ला अहमद यार इहो अहिड़ो को नालो आहे? ही त तव्हां नालो ग़लति पिया ॿुधायो। तव्हां मिलिया आहियो एसपी सां? जी आओ मिलियो आहियां। अच्छा कचहरी थी आहे? मुलाक़ात थी आहे? मुलाक़ात थी आहे। किथे थी आहे? हिते चेलार में थाणे ते। अच्छा चेलार थाणे ते घणो टाइम तव्हां मुलाक़ात कई? तकरीबन 10-15-20 मिनट हुअसि। 10-15-20 मिनट हुआ। ॿियो केरु केरु हो? गोविंद गुल ऐं ॿिया 2-4 ॿिया दोस्त हुआ ऐं मुंहिंजा नाला मूंखे ख़बर कोन्हे। अच्छा तव्हां मतिलबु हुते इहे पंहिंजे चेलार थाणे में मिलिया हुआ? जी आओ। अच्छा कचहरी बि हुते थी? जी आओ। अच्छा सही। तॾहिं हुते त तव्हांखे एसएसपी छा चयो? एसएसपी चयो त तूं मिठी में पढ़णु चाहीं थो? मूं चयो हाओ। तॾहिं चयो त मिठी में तोखे दाख़िला कराई ॾियां थो ऐं रजब भट्ट बि दाख़िला कराई ॾियां थो। हुते अकेडमी में तूं ॻाइण बि सिख ऐं नॉर्थ कॉलोनी में पढ़ाई बि कर। जी। पोइ ख़र्च ॿियो सारो आऊं भरंदुसि। अच्छा जी पोइ हाणे इहो तव्हांजो ख़र्च एसएसपी भरे पियो? न एसएसपी कोन थो भरे। छो? अलाए ख़बर ई कोन्हे, हथु कढी वियो बसि। छो हथु कढी वियो? हू पंहिंजो नाम रोशन करे वियो बसि। अच्छा पंहिंजो नालो रोशन करे वियो। अच्छा ही अब्दुल्ला अहमद यार मिठी वारो एसएसपी ही? जी आओ। अच्छा पोइ तव्हां कॾहिं उनखे फोन वग़ैरह तव्हां कंहिंसां नियापो वग़ैरह मैसेज वग़ैरह कोन चयो साईं तव्हां ख़र्च वग़ैरह ॾियो कोन था? नंबर ॿ ॾिना, हू 3-4 चकर लॻाया, हू बंदि पिया वञनि। हू नंबर कंहिंखे ॾिना? नंबर गोविंद गुल खे पहिरें ॾिना हुआ। गोविंद गुल खां मुंहिंजो पीउ वरिता नंबर। मुंहिंजे पीउ 2-3-4 लॻाया पर हू बंदि पिया वञनि। अच्छा जी नंबर बि साईं एसएसपी साहब जा बंदि? हा यार वॾी ॻाल्हि आहे साईं। पोइ तव्हां कॾहिं एसपी ऑफिस विया हुते मिलण करण? जी न एसएसपी ऑफिस कोन विया। अच्छा एतिरी तव्हां तकलीफ़ कोन कई? जी न। ॿिए कंहिं दोस्त जे थ्रू कंहिं दोस्त जेके मीडिया वारा आहिनि जिन तव्हांजे तारीफ़ कराए हेॾां होॾां जेके तव्हां सां गॾु एसपी सां तव्हांजी मुलाक़ात थी हुते जेके हुआ उन्हनि खे कॾहिं तव्हां चयो साईं एसएसपी साहब मूंसां वाइदो करे मतिलबु फिरी विया आहिनि? हा हिकिड़ो 2-3 चकर साजिद नोड़ियो ऐं गाज़ी ऐं ॿियो रजब रायमी हिननि खे चयो। ही चयो असांखे ख़बर ई कोन्हे हू हथु कढी वियो त असां छा करियूं। अच्छा हिननि खे तव्हां चयो साफ़ियनि खे चयो मिठी वारनि पंहिंजे चेलार वारनि खे? अच्छा ही छा चवनि चयो हू हथु कढे पोइ हाणे असीं छा था करे सघूं? अच्छा पहिरीं ख़र्च ॾिना ई सही थोरो घणो? जी आओ 2000 रुपया ॾिना हुआ। कॾहिं? हू पहिरें चेलार थाणे ते आयो तॾहिं। हुते ई इहो ई उहे पहिरीं 2000 ॾिना उहे ई एसपी बसि? छो? अलाए ख़बर ई कोन्हे। चयो त आऊं हर महीने जो तोखे ख़र्च ॾींदुसि। हाणे 2 नंबर ॾिना उहे बि बंदि पिया वञनि। हा उहो कहिड़ा ख़र्च ॾींदो? अड़े नंबर ई बंदि पिया वञनि हू कहिड़ा ख़र्च ॾींदो? हींअर तव्हां मिठी में पढ़ो किथे पिया? ऐं नॉर्थ कॉलोनी। नॉर्थ कॉलोनी पोइ रहो किथे? रहो धर्मानी कॉलोनी में रहो थो। धर्मानी कॉलोनी कंहिं वटि रहो था? मुंहिंजे बुआ वारनि। अच्छा तव्हां फूफी वारनि वटि हुते रहो था। अच्छा हाणे ख़र्च वग़ैरह उहो हुते जी हा ख़र्च तव्हां घर जो कयो था मतिलबु मानी वग़ैरह उहे कराइनि था रहो हुते था? ॿियो तव्हांजी किताब स्लेट पेन वग़ैरह इहे इन जो ख़र्च? उहो मुंहिंजो बाबा ॾिए थो। अच्छा उहो मतिलबु तव्हांजो पंहिंजो संदो घर जो? जी हा। अच्छा उहो त एसपी साहब तव्हां खां धोखो करे वियो हेॾो माना सारो ऑफिसर ज़िले जो अमलदार। जी हा। तव्हां हाणे छा चवणु चाहींदो एसएसपी साहब जे बारे में? छा चवंदो हाणे का जेको चवणो उहो मूं तव्हांखे ॿुधाए छॾियो। मूंसां धोखो करे वियो फ्रॉड करे वियो मूंखे चई वियो बसि उनखे पंहिंजो नालो कमाइणो ऐलान करिणो मीडिया में ऐलान करे बसि। जी हा उहो करे वियो बसि। उहो करे वियो बसि। ई साईं एसएसपी साहब थरपारकर जा ही हाल आहिनि। हिकिड़ो ग़रीब ॿारड़ो आहे उनखे चई त हाल तोखे आउं अकेडमी हला जे कहिड़ी अकेडमी में दाख़िला थो वठी ॾियां कहिड़ी स्कूल में थो पढ़ायां हुते ख़र्च सभु आउं भरींदुसि। पर हीउ वीचारो पंहिंजे साम्हूं वेठो आहे। हीउ जेको चए थो एसपी साहब जा नंबर ई बंदि पिया न। 2000 हिते थाणे में हू तव्हांखे थाणे में छो ॾिना 2000? तव्हां हुते गाना वग़ैरह गाया हुआ उन जे करे? हिकिड़ो ॿ गाना ॿुधा तॾहिं गाना ॿुधाया तॾहिं मूंखे। कहिड़ा एसएसपी साहब खे तव्हां कहिड़ो गानो ॿुधायो थोरो असांखे गुनगुना ॿुधायो? न जाने तेरा साहिब कैसा है साहिब कैसा है ओ तेरा साधु कैसा
कैसा है, न जाने तेरा साहिब कैसा है। हिकिड़ो इहो ऐं ॿियो ही, जंहिं वक़्त ही जोगी जाॻिया हिन भूअ सजी जा भाॻिया, पोइ सूर न रहंदा साॻिया, कंदा सभु मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर, कंदा सभु मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर। मुंहिंजा मस्त मलंग ही मारू डूंगर खां बि ॾाढा, नियर नहीं का चीज़ न आहे नकी कड़ो लई कुंडा, कफनी पाए कुल्हन में ईंदा, कफनी पाए कुल्हन में ईंदा, अजरक जी ओॾा, कंदा सभु मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर, कंदा सभु मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर। अच्छा अच्छा, ही तव्हां मतलब उते साहब के कलाम ॿुधाया? जी उन्हीं रे तव्हांखे इनाम में 2000 ॾिनई। मतलब ही त सवा तव्हां साहब के राग ॿुधाए SSP के। साहब त पुलिस जो हूंदो आहे, पर पंहिंजो ही सिविल सर्वेंट माने ही आवाम जो नौकर आहे। हर सरकारी मुलाज़िम आवाम जो खादम हूंदो आहे, इहो तव्हांखे असां ॿुधाए छॾींदा। ठीकु आहे, ही आवाम जा नौकर हूंदा आहिनि। जेके ऑफिसर आहिनि, ऑफिसर कहिड़े तबिके जो हुजे, DCAC जे मतलब के बि हुजनि न, उहे सिविल सर्वेंट माने आवाम जा खादम, आवाम जा नौकर। ही आवाम जा नौकर आहिनि, ही साहब आहिनि, ऑफिसर आहिनि, पुलिस पंहिंजे डिपार्टमेंट में आहिनि। ही पाण आवाम जा जेके आहिनि ही नौकर आहिनि। पर ही नौकर जेकॾहिं ही तव्हां सां ही धोखा कनि, ही दगाऊं कनि त सुठो कोन्हे न। अच्छा अच्छा अच्छा, पोइ माने ही 2000 तव्हांखे राग ॻाइण जा ॾिनई इनाम में। उन्ही खां पोइ मतलब तव्हांजो ख़र्चो त कोन थियो न? ख़र्चो त कोन थियो। तव्हां मिठी में हीअं घणो वक़्तु थियो तव्हां पढ़ो पिया? हींअर 6 महीना थिया आहिनि, 6-7 महीना थिया। अच्छा, 6-7 महीननि खां हुते मिठी में? मतलब ही तव्हां 6-7 महीना अॻु जी ॻाल्हि ॿुधाए पिया SSP साहब सां मिलिया? अच्छा, ऐं भाई को कल टियों ॾींहुं मतलब 2-4 ॾींहं थिया आहिनि, हफ़्तो 10 ॾींहं थिया आहिनि? 6-7 महीना थी विया आहिनि। 6-7 महीना थिया आहिनि। अच्छा, हुते 6-7 महीना जो ख़र्च सभु तव्हां पाण पिया बर्दाश्त करियो? बर्दाश्त करणो पवे थो। अच्छा, पोइ त मतलब साहब तव्हांखे रुलाए छॾियो, रण में रोले छॾियो न? पुछी न सफ़ा आख़िरी। साहब जी मर्ज़ी, साहब के हाणे पंहिंजो वाइस ऑफिसर जे महरफत पाण तवसुत सां चऊं था कुझु दशरथ भगत ही रोयल साहब, जेको सुठो फनकार आहे, सुठो गुलूकार आहे, सुठो ॻाइणो आहे, नंढड़ो मासूम आहे। तव्हां घणे में पढ़ो पिया हुते? मैट्रिक में पढ़े पिया। इन जो कुझु ॿाहिरि करियो, सफ़ा ई वाइदा वफ़ा करियो। ईअं विच में वीचारे इन ग़रीब खे रोलियो न, रणनि में न रोलियो वीचारे खे। ही मासूम ग़रीब किथां ख़र्च आणींदो? तव्हां चयो असां इन खे अकेडमी में दाख़िला वठाई ॾींदासीं, इन ई हुते ई रजब फ़क़ीर वटि उते ई ॻाइणु सिखंदो ऐं अॻिते ईंदो। ही अॻिते छा, ही त इन जी बकरी वेही आहे, ही पोइ ते अची वियो आहे। चई तूं ॻाइणु सिखी वियो त बाजा ॿिया सभु वठी ॾे मुंहिंजे ख़र्च सां। हा जी उन्हनि चयो ख़र्च सारो मुंहिंजो आहे, तूं हुते सिख। पर रजब खे कोन चयो। रजब खे बि कोन चई? रजब खे बि कोन चयो, कंहिंखे कोन चई। बसि हिते मतलब जेके ॻाल्हियूं हुयूं उहे सभु ॻाल्हियूं ई रहिजी वियूं। ऐं SHO मिठी जो सतार समो, उन्ही जी जवाबदारी हुई, उन ते छॾियईं सारो कमु। हू बि बदिली थी वियो, हुन नंबर हिकिड़ो ॾिनो, हू बि बंदि पियो वञे। अच्छा, सतार समय नंबर ॾिनो, उहो बि बंदि? सभु मतलब फराडी, सभु धोखाई, सभु फराडी, हिकिड़ो ई घटि कोन्हे। पोइ असां ही ऑफिसर पुलिस के जहिड़ी माण्हू चवनि था उहो बसि उहो साॻी हिते तव्हां सां मतलब रागी हुआ। मतलब जेके नंढड़ा ॿार मासूम ॿार उन्हनि सां बि करे विया। हाणे SSP साहब जी मर्ज़ी। हाणे पाण छा था करे सघूं? पाण पंहिंजो तव्हांजो जेको आहे इहा आवाज़ आहे इहो अॻिते उथारियूं था, मीडिया में हाईलाइट कयूं था। बसि मन हलाए SSP साहब खे रहम अचे ऐं सतार समो साहब, रोयल साहब इहे दशरथ सां कॉन्टेक्ट में अचे न? सही ॻाल्हि आहे या कोन्हे? सही ॻाल्हि। हाँ, तव्हांखे हीअं जेकॾहिं कॉन्टेक्ट में अचनि त पोइ तव्हां अॻिते पढ़णु चाहींदो? तव्हां इहे ॻाइणु वग़ैरह इहो सिखणु वग़ैरह चाहींदो? अच्छा, हाणे तव्हांखे उहो कहिड़ी हेल्प कनि? तव्हां थोरो ॿुधायो। हींअर नाज़रीन तव्हांखे ॾिसनि पिया, तव्हां उन्हनि सां मतलब इहे हाणे थोरो वाज़े नमूने ॿुधायो SSP साहब तव्हांजी कहिड़ी हेल्प करे? हेल्प कहिड़ी करे? ऐं पढ़णु थो चाहियां यूनिवर्सिटी ऐं कॉलेज वग़ैरह, उनजो ख़र्च फीस बि सभु भरे था ऐं अॻिते पढ़नि त बसि मैट्रिक करे छॾी ॾियां, ॿियो छा कयां? अच्छा, मैट्रिक करे छॾी ॾियां, ॿियो छा करियां? अच्छा, एतिरो तव्हां मतलब ख़र्च कोन्हे? जी हा। अच्छा, जी हा मतलब आहे न कोन्हे? जी न आहे कोन, ख़र्च आहे कोन। अच्छा, पोइ तव्हां अॻिते जेको ही राग जी सिखिया वठणु चाहे था, इन जे बारे में तव्हां छा ख्याल आहे? SSP साहब इन में तव्हांजी छा हेल्प करे? कहिड़ी हेल्प करे? हेल्प करे जेकॾहिं रजब खे चए त आउं सिखां, पोइ मूंखे वठी ॾे बाजा ॿिया त आउं ॻाइणो वधीक सिखनि, न त
उन्हनि जी मर्ज़ी उन्हनि जी मर्ज़ी एसपी ठीको कोन कयां पर हू त ॻाल्हि करे विया मतिलबु पंहिंजे वाइदे खे पाणी ॾे ॻाल्हि खे पाणी ॾे एसपी न की तव्हांजो ठीको कयां न की मुंहिंजो ठीको कयां पर जेको हुन वाइदो कयो आहे ॻाल्हि कई आहे उन ते जेकॾहिं बीहे उहे उन ॻाल्हि ते अमल करे त सुठी ॻाल्हि आहे न तव्हां ईअं चवणु चाहींदा न या आउं ग़लति पियो चओ सही चओ पिया बसि ठीकु आहे एसएसपी साहिब खे मन लाइ रहम पवे एसएसपी साहिब तव्हांखे असां मतिलबु इन नंढड़े जी पारत कयूं था महिरबानी करे इन जो कुझु ख़्यालु करियो हीअं सफ़ा हीअं न करे पोइ चवंदा हाणे दौलत तरी एसपी जे ख़िलाफ़ु थो लिखे पुलिस जे ख़िलाफ़ु थो लिखे तव्हां जहिड़ा माण्हू जेकॾहिं हीअं कंदा त पोइ तव्हांजी ईमानदारी जी वॾी हां मञो था माण्हू तव्हांखे चवनि था मिठी जा साफ़ ई सभु चवनि था साईं एसएसपी साहिबु भलो माण्हू आहे ईमानदार माण्हू आहे ईमानदारी सां हीअ हाणे इन दशरथ रोयल जी ॻाल्हि में थोरो वज़न आहे इन सां तव्हां फराड कयो धोखो कयो हीअ ग़लति कयो यार ईअं न कंदा वञो थोरो इन वीचारे सां लह चढ़ में अचो इन जो थोरो ख़र्चो वग़ैरह भरियो हीअ वीचारो ग़रीब अॻिते अची वञे सुठी ॻाल्हि आहे तव्हांखे दुआ ॾींदो ॿियो कुझु कोन्हे